सिंध जी रूहानी ऐं सियासी तारीख़ में हर दौर में अहिड़ा लम्हा ईंदा रहिया आहिनि जिथे मुहबत, अक़ीदत ऐं जमहूरियत गॾिजी हिकु नओं सफ़र शुरू कंदा आहिनि। क़िबला पीर साईं सरदार जे फर्ज़न पीर सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदी जॾहिं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो तॾहिं माण्हुनि जो जोश ऐं जज़्बो ॾिसण वटां हो। हज़ारे माण्हू नंढा वॾा बुज़ुर्ग ऐं नौजवान पंहिंजे महबूब अॻवान जी आजियां लाइ रोडनि ते निकिता। ॻोठनि खां शहरनि ताईं जिथे बि क़दम विधो वियो उते मोहबतुनि जा गुल वसाया विया। हक़ सच जा नारा, भेज पगारा जा नारा गूंजंदा रहिया। ॻोठाणनि जा काफ़िला, नौजवान जा जथा ऐं हुरजमात जे बुज़ुर्गनि पंहिंजे रूहनि जी सचाईअ सां मोहबत जो इज़हार कयो। नारा लॻंदा रहिया, नौजवान डोड़ींदा रहिया। डोड़ींदे पंहिंजे सिंध पंहिंजे महबूब जी आजिया कई, गुलनि जी वरखाऊं कयूं। पीर सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदी जन खे सरदार बख्श अली आरादीन अजरक ओढ़ाए संदन आजिया कई। बख्श अली आरादीन ऐं ख़ादिम हुसैन आरादीन वॾे मोहबत सां अजरक खणी अॻिते वधिया ऐं महिमान जे कुल्हे ते वॾी इज़त ऐं एहतराम जो इज़हार कयो। अजरक पाराइण खां पोइ मेज़बान पंहिंजी मोहबत ऐं महिमान नवाज़ी जो इज़हार कयो। वॾियुनि मेज़ुनि ते रवायती सिंधी खाद खुराक रखी वई ऐं बावकार अंदाज़ में पीर सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदी दावत पेश कई वई। सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदी वॾे ख़ुशि इख़्लाक़ी मेज़बान जो शुक्रियो अदा कयो ऐं फरमायो त हुरजमात जी मोहबत ही इज़त ऐं प्यार अव्हां जे दिलनि जी सचाई जो सबूत आहे। नारे खां पोइ तारीख़ी प्रोटोकॉल सिंध जी राॼुनि जो वॾो काफ़िलो पंहिंजे मंज़िल सांगण लाइ रवानो थियो। सांगण जे रोडनि ते अॻुवाट इस्तक़बालिया कैंप लॻाई वई हुयूं। नौजवान कारकुननि ऐं मोअज़िज़ माण्हू वॾा वॾा बैनर ऐं पेनाफ्लेक्स लॻाए छॾिया हुआ जिन ते लिखियलु हुयो पीर सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदीअ खे सांगण अचण ते भलीकार पेश कयूं था। MSF सिंध जे सदर अब्दुल कादिर हिंगोरो जी अॻवानीअ में बैनर, पेनाफ्लेक्स ऐं मोअज़िज़ पिणु गॾु कया विया। सिंध जी धरतीअ ते जॾहिं बि पीर साहब पागार जे ख़ानदान मां को फ़र्द कंहिं ॻोठ में पहुचे थो तॾहिं उते मोहबतुनि ऐं अक़ीदतुनि जो हिकु नओं मंज़र साम्हूं अचे थो। अॼु बि साॻियो मंज़र हो जॾहिं आला हज़रत पीर साहब पागार जन जो साहिबज़ादो सिंध जी रूहानी मोहम्मद राशिद शाह राशिदी टंडो आदम लॻ ॻोठ संजर खान जोणे जो पहुता जिथे सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदी ॻोठ जे मुअज़्ज़िज़ ख़ानदान जोणे जो बरादरान वटि पहुतो जिथे हू अॻूणे MNA रोशनदीन जोणे जो जे ते ख़ासि तौर ते ताज़ियत करणु आयो हो। मोहम्मद ख़ान जोणे जो ऐं पीपुल्स पार्टीअ जे MNA अलाउद्दीन सलाउद्दीन जोणे जो बि मौजूद हुआ। वॾी इज़त ऐं एहतराम सां सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदीअ जो इस्तक़बाल कयो। सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदी वॾे आजिज़नि सां ख़ानदान सां वेही फ़ातिहा पढ़ी, मरहूम लाइ दुआऊं पिणु कयूं ऐं चयो रोशनदीन जोणे जो सिंध जे अवाम लाइ ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। असांजे लाइ हिन जी यादगिरी हमेशह ज़िंदा रहंदी। उन मौक़े सिंध जी रूहानी ऐं सियासी माहौल पैदा थी वियो जिथे सभु महिमान गॾिजी न सिर्फ़ फ़ातिहा में शिरकत कई पर गॾिजी मुस्तक़बिल जे ॻाल्हियुनि ते बि ख़्यालनि जा वंडिया। हिन तारीख़ी लम्हे में सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदी सां गॾु केतिराई अहम शख़्सियतूं मौजूद हुयूं। सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदीअ जे साहिबज़ादे सैयद मोहम्मद बका शाह राशिदी, सरदार मुअज़्ज़म अली ख़ान अब्बासी, हाशिम संगत जे मुख्य ख़लीफ़े डॉक्टर मोहम्मद हाशिम ख़ासकेली, जैसलमेर जे मुख्य ख़लीफ़ो फ़कीर कादिर बख्श मंगरियो, दरगाह फ़ैसला कमेटीअ जे चेयरमैन सईद ख़ान निज़ामाणी, ख़लीफ़ो फ़कीर अली मोहम्मद गाओ, फ़कीर ख़िज़र हयात मंगरियो, फ़कीर ख़ादिम हुसैन आरादी, बख्त अली आरादी, सरदार हुसैन बख्श नारे जो, मीर मुमताज़ टालपुर, फ़कीर असद सिंध जी रूहानी ऐं पिणु मौजूद हुआ। हिन सभिनी पंहिंजी
मौजूदगीअ सां उहो साबित कयो त सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदी जी क़यादत रुगो हिकु सियासी हैसियत न पर हिकु वॾी रूहानी ऐं क़ौमी सुञाणप आहे। गॾिजाणीअ में न सिर्फ़ हिकु ख़ानदान सां हमदर्दी कई वई पर गॾियल मुहबत ऐं साथ जो इज़हार बि कयो वियो। माण्हुनि जी चहिरे ते ख़ुशी, अखियुनि में अक़ीदत ऐं दिलनि में मुहबत साफ़ नज़र अची रही हुई। ॻोठ संजर ख़ान जो रोज़ो में हीउ दौरो तारीख़ी अहमियत रखे थो। जिथे हिकु पासे ताज़ियत ऐं दुआ जो माहौल हो, उते ॿिए पासे मुहबतुनि ऐं अवामी साथ जो इज़हार बि हो। इहो लम्हो उन ॻाल्हि जो सबूत आहे त हुर जमात ऐं सिंध जा माण्हू पंहिंजे अॻुवाण सां हर हाल में गॾु आहिनि। सिंध जी रूहानी ऐं सियासी तारीख़ में अॼु हिकु नओं मंज़र हो जॾहिं आला हज़रत पीर साहब पागारजन जो वॾो साहिबज़ादो सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदी ख़लीफ़ो फ़क़ीर डॉक्टर हाशिम ख़ासकेलिय काफ़िले समेत पहुतो त मेज़बान वॾे अदब ऐं एहतराम सां अॻिते वधिया। सिंधी सक़ाफ़त टोपी अजरक पाराया विया ऐं मेज़बान ख़लीफ़ो फ़क़ीर डॉक्टर हाशिम ख़ासकेली वॾी मुहबत सां सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदी ऐं साथियुनि खे अंदरि वठी आया। ख़ासि दस्तरख़्वान जो एहतमाम कयो वियो। सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदी सभिनी मेज़बाननि ऐं साथियुनि जो शुक्रियो अदा कयो। पाण फरमायाऊं त हुर जमात जो ही मुहबत भरियो साथ मुंहिंजे लाइ सभ खां वॾी ताक़त आहे। अव्हां जी महिरबानी सां हिन दावत में गॾिजी विहण सिंध जी रूहानी ऐं सियासी तारीख़ दौरान माण्हुनि जी चहिरा ख़ुशीअ सां रोशन हुआ। इन यादगार मौक़े ते सिंध जी केतिरनि ई अहम शख़्सियतुनि जी मौजूदगी इन गॾिजाणी खे वधीक तारीख़ी बणाए छॾियो। उन्हनि में शामिल हुआ सरदार मुअज़्ज़म अब्बासी, ख़लीफ़ो फ़क़ीर अली मोहम्मद गाओ, ख़लीफ़ो फ़क़ीर वली मोहम्मद बहो, ख़लीफ़ो फ़क़ीर कासिम महर, ख़लीफ़ो फ़क़ीर अली ग़ुलाम निज़ामाणी, फ़क़ीर सईद ख़ान निज़ामाणी, चेयरमैन फ़ैसला कमेटी, वॾेरो बख़्श अली आरादीन, फ़क़ीर ख़िज़र हयात मंगरियो, रईस वज़ीर ख़ान मरी, रईस लतीफ़ ख़ान मरी, अब्दुल हकीम राजड़, रईस मुराद अली निज़ामाणी, सरदार हुसैन बख़्श नारेजो, मीर मुमताज़ टालपुर, फ़क़ीर असद हिंगोरो, मीर अली नवाज़ कुंभर, फ़क़ीर आयूब गाहो ऐं हुर जमायत जा केतिराई मोअज़्ज़िज़ीन सभिनी शख़्सियतुनि गॾिजी न सिर्फ़ हिक ॿिए सां ऐं समाजी सूरत हाल ते बि ॻाल्हियूं कयूं। गॾियल अज़म ऐं इतिहाद जी ॻाल्हि कई वई त हुर जमात ऐं सिंध जा माण्हू पंहिंजे अॻुवाण सां गॾु आहिनि ऐं हीउ सफ़र सिर्फ़ु मुहबतुनि जो न पर मुस्तक़बिल जी उमेदुनि जो बि आहे। गॾिजाणीअ में माण्हुनि जे चहिरे ते ख़ुशी ऐं दुआउनि जा आवाज़ ऐं गॾियल भाकुर सभु कुझु मुहबतुनि जो अलामत बणिजी वियो। झोल में थियल हीअ दावत रुगो हिकु समाजी गॾिजाणी न हुई पर उहा हुर जमात जी इतिहाद, मुहबत ऐं साथ वॾो इज़हार हुई। जॾहिं अहिड़ी मुहबतुनि सां अॻुवाणनि जो इस्तक़बाल कयो वञे थो तॾहिं इहो साबित थिए थो त सिंध जा माण्हू पंहिंजे जज़्बात ऐं वफ़ादारियुनि में हिक जहिड़ा आहिनि। हुरनि जे रूहानी पेशवा आला हज़रत पीर साहब पागारजन जा साहिबज़ादा सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदी जमात जे मुहबत भरियल दावतुनि में शरीक थी रहिया आहिनि। टंडो आदम लग ॻोठ मीर हसन मरीअ में गुणे एमएनए चाचा लियाकत मरी पारां शानदार चांहि पार्टी जो इतमाम कयो वियो। एमएनए चाचा लियाकत मरीअ पारां निहायती मुहबत सां सैयद मोहम्मद राशिद शाह ऐं जमात जी ख़िदमत कई वई। आला हज़रत पीर साहब पागार जो साहिबज़ादो पीर सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदी सां गॾु जो दौरो मुकमल करे नवाबशाह रस्ते कराची रवाना थी विया।